अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ में वली मोहम्मद जाड़ो नदरो जुता हालानी खां अली शेर सुमरोज हिन रिपोर्ट थे नाज़रीन सिंध साफ़ी संगत सिंध जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हंगोरो गुलाम मुस्तफ़ा मुगल अब्दुल रज़ाक लाशारी ऐं ॿियनि प्रेस क्लब हालानी मां थियल चोरी साफ़ी सचाचंद बजाज ऐं गुलाम मुस्तफ़ा मुगल जे दुकान मां चोरी साफ़ी निसार अंसारी जे घरां मेह चोरी अली शेर सुमरो जे भाउ खां फुर्थियल मोटरसाइकिल रोक रक़म ॿियो सामान पुलिस पारां वापसि न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब हालानी में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो वियो त प्रेस क्लब हालानी जे साफ़ियुनि खे सियासी बुनियादनि ते टारगेट करे चोरियूं फुरूं करायूं पियूं वञनि, जंहिं ते असां ख़ामोश न वेहंदासीं। असां खेनि ॿुधाइणु चाहियूं था त असां हक़ सच लिखंदा रहंदासीं ऐं असां कंहिंखां बि डिॼण वारा न आहियूं। हुननि वधीक चयो त जेकॾहिं हिन आचर ताईं असांजे साफ़ियुनि ऐं प्रेस क्लब जे साफ़ियुनि जी चोरी वापसि न थी त सूमर जे ॾींहुं हालानी थाणे जे अॻियां सिंध जा हज़ारे साफ़ी धरणो हणंदा। उनखां पोइ SSP ऑफिस नौशरो फिरोज़ आॾो धरणो ऐं जेकॾहिं अञा बि चोरियूं वापसि न थियूं त TIG ऑफिस शहीद बेनज़ीर आबाद ऐं IG सिंध ऑफिस आॾो धरणो हणंदासीं।